डायरेक्टोरेट जनरल हेल्थ पूरे सूबे सिंध में डेंगी जी सूरत-हाल बाबत ताज़ी रिपोर्ट जारी करे छॾी आहे। रिपोर्ट मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान पूरे सूबे में सरकारी अस्पतालों में 99 जॾहिं त निजी अस्पतालों में 85 नवा डेंगी मरीज़ दाख़िल थिया। सिहत खाते मुताबिक़ सरकारी अस्पतालों में डेंगी जा 249 मरीज़ ऐं निजी अस्पतालों में 160 मरीज़ इलाज हेठि आहिनि। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त कराची जे सरकारी अस्पतालों में डेंगी मरीज़नि लाइ 311 ऐं हैदराबाद में 167 बिस्तर मखसूस कया विया आहिनि, जॾहिं त अंदरून सिंध जे अस्पतालों में मजमूई तौर 566 बिस्तर मौजूद आहिनि। रिपोर्ट मूजिब कराची जे निजी अस्पतालों में 220 ऐं हैदराबाद में 207 बिस्तर में डेंगी लाइ मुख़्तस कयल आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सरकारी अस्पतालों में 93 ऐं निजी अस्पतालों में 98 मरीज़ सिहतयाब थी घर रवानो थिया। सूबा भर में गुज़िरियल ॾींहुं डेंगी सबब फ़ौतिगियूं पिणु रिपोर्ट थियूं। डेंगी टेस्टिंग बाबति रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त कराची डिवीज़न में 38 जॾहिं त हैदराबाद में 19 लेबोरेटरियूं कम करे रहियूं आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सूबे भर में मजमूई तौर 4598 डेंगी टेस्ट कया विया, जिन मां 828 जा नतीजा मुस्बत आया। सिंध जे सिहत खाते शहरियुनि खे अपील कई आहे त हू एहतियाती तदबीरनि ते सख़्ती सां अमल कनि, छो त डेंगी खां बचाव लाइ सफ़ाई सुथराई, पाणी जी ज़ख़ीरा गाहनि जी मुनासिब सार संभाल ऐं मच्छरनि जी वाध खे रोकण वारा क़दम इंतहाई ज़रूरी आहिनि।